आवाज़ टीवी पारा 1 डिसंबर ते असांजो नारो अमन ऐं भाईचारो जे सिरे हेठि सकाफ़ती ॾिहाड़ो मल्हाइण वारे ऐलान खां पोइ खैरपुर में भी सकाफ़ती रंग निखरी पिया। जी नाज़रीन, सिंध चिल्ड्रन अकेडमी स्कूल में रंग बिरंगी सकाफ़ती प्रोग्राम कोठायो वियो। तफ़सील ॿुधाए रहियो आहे गुलमीर फुलपोटरो। सकाफ़ती ॾिहाड़ो हिकु मशहूरु सिंधी सकाफ़ती मेलो आहे जंहिंखे एकता जो ॾिहाड़े जे नाले सां पिणु सुञातो वञे थो। सिंध जी सदियुनि पुराणी शाहूकार सकाफ़त खे उजागर करण लाइ रवायती जोश जज़्बे सां मल्हायो वेंदो आहे। सकाफ़ती ॾिहाड़े जे हवाले सां सिंध चिल्ड्रन अकेडमी स्कूल खैरपुर में शानदार तक़रीब कोठाई वई। तक़रीब में शागिर्दनि सिंधी सकाफ़त जा मुख़्तलिफ़ टेबलोस पेश करे सिंध धरती सां मोहबत जो इज़हार कयो। तक़रीब में आयल शागिर्दनि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त इन ॾिहाड़े मल्हाइण सां माण्हुनि में अवेयरनेस भी अचे थी ऐं सिंधी सकाफ़त भी उजागर थिए थी। मुंहिंजे ख्याल में अहिड़ा एनवायरनमेंट में प्रोग्राम थींदा रहनि अॼु जे माहौल में। असांखे पंहिंजे सिंधी हुजण ते तमामु घणो फ़ख़्रु आहे। असां जॾहिं आंगणे ते ॾिसंदो त असांजा गुलड़नि जहिड़ा ॿार आहिनि, केॾा प्यारा लॻी रहिया आहिनि। उन्हनि जी मुर्क जेकी आहे असांजो जियापो आहे। एतिरियूं तयारियूं माशाअल्लाह सां एॾियूं करायूं आहिनि, एतिरो उन्हनि में जोश आहे। असांखे पंहिंजे सिंधी हुजण ते इलाही फ़ख़्रु आहे ऐं अॼु इलाही जेको आहे सो असां चाहियूं था पिया त असांजो जेको सिंधी कल्चर डे आहे उहो इलाही सुठो जेको आहे सो सेलिब्रेट थिए ऐं जेके बि सॼियूं शयूं वग़ैरह आहिनि उहे असां रिप्रेज़ेंट कयूं आहिनि, पंहिंजे कल्चर खे असां रिप्रेज़ेंट कयूं था पिया। सकाफ़ती ॾिहाड़ो आहे, असां हुनखे अजरक टोपी जो ॾींहुं करे था मल्हायूं, पर असां ईद जे ख़ुशियुनि जा इनखे मल्हाईंदा आहियूं। ख़बर आहे त अॼु असांजो सिंधी कल्चर डे मल्हायो वियो आहे, सकाफ़त जो ॾींहुं थो मल्हायो वञे। असांजा सिंधी ॿार बल्कि इवन असां वॾा बि ॾाढो माना इन ॾींहं खे असां जोश सां ऐं ख़ुशी सां मल्हाईंदा आहियूं। असांजे सिंध जी जेका सकाफ़त आहे, सिंध जी जेका तहज़ीब आहे, उहा उनजो फैलाव सदियुनि ते आहे। 5000 साल क़बल मसीह पंहिंजी लैंग्वेज हुई, असां वटि पंहिंजो स्क्रिप्ट हो, राइटिंग जो लिखक असां वटि पंहिंजी हुई ऐं उन सां गॾोगॾु असांखे खाइण पीअण जो अंदाज़ पंहिंजो हुयो। 5000 साल क़बल मसीह सां मुहज़्ज़ब हुआसीं।